कोट गुलाम वेझो डिंगाण रस्ते वटां गुज़रंदड़ LBOD सिम नाले जे हिक पासे खां 3 सालनि खां किरियल भित इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं तामीर न कराए सघी आहे। पुल मथां रोज़ानो समय हेवी गाॾियुनि जो गुज़र थिए थो जेको कंहिं बि वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो। अहिड़ी सूरत खां पोइ इंतिज़ामिया घोर निंड सुतल आहे। हितां जे रवासियुनि मुतालबो कयो आहे त जल्द हुन भित खे तामीर कराए उन्हनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। आदिलपुर पुलिस पारां दावा कंदे चयो आहे त आदिलपुर वेझो इक़बाल शाह स्टाफ वटि SHO आदिलपुर ज़हीरुद्दीन बाबर जी निगरानी में नाकाबंदी कंदे केस में घुर्बल रूपोश जवाबदार एहसान वलद मोहम्मद अयूब खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार सूबे पंजाब जे ज़िले रहीमयार खान जो रहायशी आहे जंहिंखे गिरफ़्तार करे लाकअप कयो आहे। पोर्ट कासिम वेझो एंग्रो केमिकल कंपनी में बॉयलर फाटण करे केतिराई पौरे ते बेहोश थी पिया। मुतासिर पौरितनि खे फौरी तौर ते गुलशन हदीद अस्पताल मुंतक़िल पियो। ॻणती जोगी हालत वारे पौरितनि खे जना अस्पताल पहुचायो वियो जिते खेनि फौरी तौर ते तिबी इमदाद ॾिनी वई। जना अस्पताल जे डायरेक्टर सिमी जमाली मूजिबि अस्पताल में 14 ॼणनि खे दाख़िल कयो वियो जिन जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। कश्मीर में तेज़ हवा गड़े सां पयल बरसात कणिक जी फसल खे तबाह करे छॾियो। गड़े सां बरसात पवण सबबि 1000 एकड़ ते बीठल कणिक जो पोखियल फसल ज़मीन ते किरी पियो। ककावा घर किरण सबबि 3 ढोर मरी विया। जोरदार बरसात सबबि ॻोठ शाह मुराद मज़ारी, कादिर बख्श मज़ारी, गुलाम हैदर मज़ारी, ॾखण बंगलो, सिराची मज़ारी ऐं ॿियनि ॻोठनि में 1000 एकड़ ते बीठल कणिक जो फसल तबाह थी वियो। आबादगार गिणती में वठी जी आहे। लावार ते बीठल फसल तबाह थियण करे खेनि करोड़ रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। आबादगारनि मुताबिक़ कयो त बरसात सबबि फसल जे नुक़सान लाइ खेनि माली सहायता कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk